परू भा का ख़बर ॿुधी अथई? ख़ैर ताए छा थियो आदा? यार ज़ुल्म थियो, कहर थियो। वरी बि अदा ॿुधाए त सही, आख़िर थियो छा आहे? वॾेरे सब लाइक खान खे गोली लगी। छा? हाँ अदा, वारो कर त पाण बि अस्पताल हलूं। पर भा वॾो रोहित किथे आहे? कंहिं गोली हई अथसि? फिलहाल मूंखे का बि ख़बर न आहे। मूंखे इहा ख़बर पई आहे त वॾे रेस खे गोली लगी आहे ऐं रेस सालार खान वॾे रेस खे अस्पताल खणायो वियो। अल्लाह ख़ैर करे सुल्तान। हिन सॼे तर में हिकिड़ो ई त माण्हू चङो आहे। जेकॾहिं उन्ही खे कुझु बि थी वियो त असां ॻोठ वारनि जो छा थींदो यार? तॾहिं त तोखे चवां थो भा त वारो कर त अस्पताल हलूं। मता रेस वॾे खे का रत जी ज़रूरत पवे। हा यार, ॿियो असां ग़रीबनि वटि आहे बि छा? इहो रत ई त आहे। यार परू दुआ कर त वॾो रेस बची वञे। अल्लाह बाज़ारो आहे, रहम कंदो। पर इहो ज़ुल्म कंहिं कयो? असांजे ॻोठ में त कंहिं वटि बि अहिड़ो हथियार कोन्हे। किथां भला टोलो आयो छा? अदा परू तूं इन ॻाल्हियुनि खे छॾ। रेस वॾे खे गोली लगी आहे। वारो कर त पाण बि हलूं। घर में आहे मतलब त? लाल तूं मतलब खे छॾ, अच त हलो। हलिया यार, हल हल हलिया। यार तू बुको सफ़ा बाछा माण्हू ही ॿियो। बाबा असीं अस्पताल वञी कंदासीं छा? असांखे त इहा बि ख़बर कान्हे त पर्ची किथां मिलंदी, दवा किथां मिलंदी। पर बाबा पोइ बि वॾेरो सालार खान मयार ॾींदो। चरियो थियो ई छा? बाबा वॾेरा ग़रीबनि खे मयारूं शयारूं कोन ॾींदा आहिनि। हू जॾहिं असांखे इंसान ई कोन था सम्झनि, वरी मयारूं किथां ॾींदा? मयारूं था ॾियनि चरिया। सालार खान अहिड़ो न आहे बाबा। हे रिढूं सभु कारबू थियूं अथई। हुननि जो रिश्तो असां ताईं सिर्फ़ु कम ताईं महदूद आहे। बसि असीं हुननि जो कमु था कयूं, उन जे बदिले में हू असांजो कमु था कनि। बसि अलाह अलाह ख़ैर सलाह। ऐं जॾहिं हुननि जो असीं को कमु काज कंदा आहियूं न, तॾहिं हुननि वटि असांजी कुझु न कुझु मिड़े मौजूदा हूंदी आहे। पर जेकॾहिं असीं मरी वियासीं न, वरी छा चवंदा? चङो थियो मां जान छुटी। इन जो मतिलब त तूं अस्पताल कोन हलंदे? बसि यार करे चई थो त ॿ पेर भरे खणी हलूं था अस्पताल। बाक़ी हाणे असांजे हलण सां वॾेरो को ट्रप ॾेई पेट ते कोन वेही रहंदो। तुंहिंजी मर्ज़ी। पर बाबा पाण खे हलणो त आहे न। सालार खान छा चवंदो त दुखीअ वेले में गोहर कमु न आयो? भुल अथई गोहर खान, न भुल अथई। असां अस्पताल वञी बाबा रेज़ लाइक़ अचे कहिड़ो कमु ईंदासीं? माण्हू ॾिसी थो त अॼुकल्ह डंडे सां मरियो था वञनि। हुनखे त गोली लॻल आहे, गोली चङी भली कोन बचंदी, कोन बचंदी, कोन बचंदी, कोन बचंदी। ख़ुदा न ख़ासा जेकॾहिं कुराड़ो इहो बची बि पियो न, त सालार खान हथ सां अची भट ॾींदुसि। इहो कुराड़ो कंदो वेंदी चीं चीं चीं। बाबा हाणे घणो ज़िद न कर। मां पट सट कयां थो, कंहिं दोस्त यार खां उधारा पैसा वठां थो। हलूं था अस्पताल। ठीकु आहे, जेकॾहिं तूं चईं थो त खणी हलूं था। ॾिस बाबा, जेकॾहिं तो वटि कुझु पैसा हुजनि न त खयूं हलजांइ। रेस वारा बि पैसा खणी विया आहिनि अलाए कोन। बाबा वॾियूं अस्पतालूं वॾा ख़र्च आहिनि। हा तूं वञी पैसनि जो बिलो कर। 2-3 हज़ार मूं वटि बि आहिनि। ठीकु आहे। छोरे जो थियो आहे मथो ख़राब। अमीर माण्हू मरंदो आहे त औलाद चवंदो आहे त हींअर मरे त जान छुटे। इहो कुराड़ो त मरंदो ई मरंदो। पर जेकॾहिं न मोर सालार ॾींदुसि ने कुराड़ खे चीपट हिकिड़ी, कंदो वधंदो चीं चीं चीं। अमा आहे छोरा छा मथो खणी खाधो अथई? अमा जो ख़बर पई त रेस वॾे बि खैरन सां प्यालो वरितो। इहो ज़ूज़ा टकंदो वञी अॻे जान पातो। निभागा वाई त किनी न कढ। हू मोह कोन्हे, वीचारो ज़ख़्मी थियो आहे। अमा दुआ कर त मरी जान छॾाए। हिक न हिक ॾींहुं हर कंहिंखे अमा हलणो त आहे। रेस वॾो जे मरी वियो नी त 3 ॼाण पूरा गोश्त वारी बिरयानी
काई 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 टंडु कंदासीं। ॿुॾी नथो मरी खाइण जा खॾ तोखे त रुॻो खाधो हुजे खाधो। आस्ते ॻाल्हाए को ओड़ो पाड़ो ॿुधी न वठे। अमा हिकिड़ी सलाह ॾियां, नाराज़ न थी जाए। हिते तूं छा थी करे वञ रेस लाइक़ वारनि जे घर, सॼो घर ख़ाली हूंदो, का न का हथड़ी हणी का चङी शइ कढी अचे नरसां जो बि अमीरनि जे माल में अमा हिसो पची थी। मठ कर को ॿुधी न वठे ई चवंदा चोरियूं था कनि। अमा ऐं मूंखे त गौर सां ॾिस, मुंहिंजी मिठड़ी मां वारी जवानी बि हाणे वञे थी पोयर थींदी, होॾो उहो प्रिय बि अमा नूर सां फटाको थी पई आहे। शादी कराए जान छॾाए त मालिक बचा ॾे त वरी कमाइण जहिड़ा थियनि त असां वेठा सुठा आहियूं। बसि कर छोरा, कुझु त अकुल जी बि ॻाल्हि कंदो कर। सॼे ॻोठ जो साह सुको पियो आहे ऐं हिन वीचारे खे लॻी आहे शादी शादी शादी। अमा हिन में अकुल कहिड़ी ॻाल्हि आहे, पंहिंजो हक़ था घुरी वठूं। हाणे खणी न कराए शादी ॾींहं ॿिनि में, महीने ॾेढ खां पोइ अमा शादी कराए। ॻाल्हि खे थोरो अॻे रेड़ त सही, न हिकु जाइ ते बीह रही आहे। ईअं त कोन्हे जो माल गाॾी हुजे स्टेशन ते बीठी हुजे रुॻो पई हारून हाणे। अॻे थी अमा कमु ॾेखार। मूंखे इहो ॿुधाए, कमु धंधो कंदो आहीं? कमु धंधो त करी बि कोन, पोइ हिन ज़ाल खे कीअं हलाईंदे? अमा इहो वरी कहिड़ो अजीब क़िस्म जो सस्पेंस सवाल पुछी। पहिरियां सां मुंहिंजी जेकॾहिं शादी थी वेंदी त मां पंहिंजे पेरनि सां हलंदुसि, उहो पंहिंजे पेरनि सां उनखे हलाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ख़ैर त आहे अमा। ॿुॾी नथो मरी, तूं त ॿुॾी नथो मरी हा। हुतां पिनी सिनी अची तुंहिंजो बिभ भरां थी हा। हुन छोरी खे किथां खाराईंदसि? निक में पुट खां त खट ख़ाली भली आहे, अलाए छो खट सीड़ायो वेठो आहीं। हा बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे, हे जेके ॿाहिरि ठगियूं कंदो थो वती न, ऐं इहे जेके 2 नंबरी कम थो करी न, बाहि ॾे हिननि खे, इहे छॾे ॾे न। पोइ ॾिस तुंहिंजी माउ तोखे सुभाणे ई थी परणाए। हा अमा किले किले भाग आहे, पहिरियां घर में ईंदी नी त थी सघे तो भाग बि हुन सां गॾियो अचे। हुअं बि अमा रोज़ी ऐं रिज़्क जो मालिक आहे नी। हा फज़ीलत सां ॻाल्हाए, अलाह सही पनाह ॾींदो निभागा छोरा, को असीं अहिड़ा आहियूं छा? अमा तूं अहिड़ी आहीं तॾहिं त सची ऐं सादी आहीं। जंहिं बि माण्हूअ लखे रुपया कठा कया न मुंहिंजी माउ, उन्हीअ सिर्फ़ ऐं सिर्फ़ करप्शन कई आहे, करप्शन। माना काॾों न काॾों को अहिड़ो धंधो जेको नागवार गुज़रे, उहो करप्शन जो पैसो। ईअं को अमीर कोन थींदो आहे, महिनत सां पियो माण्हू टॻंदो, सम्झी अमा? हाणे घणी बक न कर, माठ करे वे, सुम्ही पओ। हाणे थोरी देरि खां पोइ वञा थी ऐं रईस वारनि ॾे। वीचारी बानो रईसाणी अकेली वेठी आहे, मानी पचाए ॾेई अचांसि, तो लाइ खणी ईंदुसि, साह न वञई। मां त थोरी देरि खां पोइ छा लाइ वेंदी, हाणे ई टाइम सां निकिरी उते पहुच वञी हुन सां ॾुख में शरीक थी। मुंहिंजी माउ असांजी वे पोइ संभाल कजांइ, को वटो ॿोड़ जो 4-5 मानियूं वॾरनि जी हवेलीअ तो हयूं अचिजांइ, मां इंतज़ारु थो कयां। डॉक्टर साहब बाबा जी तबीयत हाणे कीअं आहे? कुझु चई नथो सघिजे, गोली पेट में लॻी आहे। ऑपरेशन थी वञे त पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं। डॉक्टर साहब बाबा खे को ख़तरो त न आहे? फ़िलहाल त को बि ख़तरो न आहे, पर ख़तरे खां ॿाहिरि बि न आहे, केॾी महिल कुझु बि थी सघे थो। डॉक्टर साहब जेकॾहिं हिन अस्पताल खां वधीक किथे ॿिए हंधि इलाजु हुजे त तव्हां उते ई ॿुधायो त असां ओॾे खणी वञूं बाबा खे। हा जेकॾहिं ॿाहिरि मुल्क वञणो पियो त असां बाबा खे ओॾा बि खणी वेंदासीं। डॉक्टर साहब असां लाइ का वॾी ॻाल्हि कान्हे का, जेकॾहिं हिते जदीद सहूलियतूं मौजूदु न आहिनि त असां बाबा खे मुल्क खां ॿाहिरि खणी वञूं। सालार ख़ान ॿी का ॻाल्हि त न आहे, पर फ़िलहाल असां मरीज़ खे ॿिए हंधि शिफ्ट बि नथा करे सघूं। मरीज़ उन पोज़ीशन में न आहे जो उनखे ICU मां ॿाहिरि कढिजे। अच्छा, इन जो मतिलबु इहो आहे त जेको कुझु करिणो पवंदो हिते ई करिणो पवंदो। तव्हां दुआ कयो, असां इलाजु कयूं था, बाक़ी अलाह बाज़ारो आहे, रहम कंदो। ठीकु आहे डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी।
अस्पताल में तव्हां मां भली को बि माण्हू न रहे, असां मरीज़ जो सुठे तरीक़े सां ख़्यालु रखंदासीं। ठीकु आहे डॉक्टर साहिब, त पोइ असां हलूं था पिया ऐं बाबा जी पार थो अचे। अलाह पार। साइण तव्हां हा न हारियो, रईस वॾो जल्दी सिहतयाब थी घर अची वेंदो। क्षमा, मां डॉक्टरी पढ़ी आहियां, मां बाबा साईं जी हालत ॾिसी आई आहियां, मूंखां बर्दाश्त नथो थिए। साइण शाह साईं फरमायो आहे त फ़क़ियूं तॾहिं फ़र्क़ु कनि जॾहिं अमुर थिए इलाही। साइण तव्हां फ़िकिर न कयो, मां दरगाह ते बास आई आहियां त वॾो साईं जल्द खां जल्द सिहतयाब थी पंहिंजी गाॾीअ में चढ़ी तव्हां वटि अची पहुचंदो। दुआ कयो शल राहिमीन रहम करे। अलाह साईं कंदो त साईं वॾे खे को वाह बि न लॻंदो, आढड़ो ॿुढड़ो थींदो साईं वॾो। तव्हांजी महिरबानी जो तव्हां हाल पुछण आई हुयो। साइण हिन में महिरबानी ई कहिड़ी ॻाल्हि आहे? साईं वॾे जा असां ते एतिरा थोरा आहिनि जो असां ॻणे बि नथा सघूं। सदोरी तूं वञी साइण लाइ चांहि करे अचो। सुबुह खां साइण लाइ कुझु खाधो बि आहे अलाए न? चांहि जी ज़रूरत न आहे क्षमा, हाणे मासी मुरादी चांहि मूंखे प्यारे वई आहे। भला मानी खाईंदो साइण? मानी पचाए अछा? न, मूंखे बुख न आहे, नौकिरी हाणे नद पचा करे छॾियो आहे। अदी क्षमा, तूं भले घर वञ, मां साइण सां हिते वेठी आहियां। सदोरी तुंहिंजी वॾी महिरबानी, तूं भले घर वञ, मुंहिंजो ख़्यालु रखण लाइ नौकिरियाणियूं आहिनि। न साइण, नौकिरियाणियूं घर जे कमकार जे लाइ आहिनि। हिन वक़्तु तव्हांजो ख़्यालु केरु कंदो? मां हिते आहियां तव्हांजो ख़्यालु रखण जे लाइ। अदी क्षमा, तूं घर वञी बाबा जो ऐं घर जो कमकार कर, मां साइण सां हिते आहियां। हा साइण, मां हलां थी, बाबा घर में अकेलो आहे न। सालार खान सुठो अथई त कंहिं वॾे शहर में वञी छोला कपाए, बाक़ी पी जी मिल्कियत मां त मूंखे लॻे थो तोखे रुपयो बि कोन मिलंदो। हिकु त मां पंहिंजे दोस्त जी शादी में बलोचिस्तान न वञी सघियुसि ऐं ॿियो वरी तूं मथो खाई वई आहीं। ॿुधाए कहिड़ी कमी आहे तोखे? राणियुनि वांगुरु त रहे थी पई, अञा तोखे छा घुरिजे? हा छा थो मिले मूंखे हिन घर मां? 3 वेलनि जी मानी न, उहा त वॾेरे लाइक़ जे कुतनि खे बि मिलंदी आहे। ॿियो कहिड़ा सोना गह ऐं ज़ेवर पाराया आहिनि तुंहिंजे पीउ मूंखे? चवें त तूं बि सच थी, पर मां छा कयां? असांजे करे ई बाबा ज़िंदगी ऐं मौत जे कशमकश में आहे। बानू, चइनि रुपयनि जे करे मां पंहिंजे पीउ जो नाफ़रमान थियां, मूंखे सुठो नथो लॻे। मां आदि मेरूअ खे मिनत कयां थो त मूंखे 200-300 जिरेब ज़मीन जा बाबा खां वठी जे। मेहरू तुंहिंजी सॼण कॾहिं बि कान थींदी। मतां हुनजी मासूम शिकिल ते वियो आहीं। ॾाइण अथई इहा ॾाइण। इन मेहरूअ ई त मामा लाइक़ जा कन भरिया आहिनि। असांजे मुंहं ते असां जहिड़ी ऐं पीउ जे मुंहं ते वरी पीउ जहिड़ी। तूं ई खणी ॾस ॾे त पोइ आख़िर मां छा कयां? टिनी छाजे लाइ तो पीउ खां छिके हक़ वठीसि, चवीसि त मिल्कियत विराए, तुंहिंजो हक़ तोखे ॾे ऐं नादर जो हक़ नादर खे। पर घुरण सां बाबा मूंखे हिकिड़ो ॿारो बि ज़मीन जो न ॾींदो। बाक़ी इहा मिल्कियत क़ब्र में खणी वेंदो छा? तूं हिकु दफ़ो ॻाल्हाईंसि त। जेकॾहिं हिसो ॾे थो त ठीकु आहे, जे न त मां चवां थी पंहिंजे माइटनि खे असांखे पाणे उहे हिसो वठराए ॾींदा। ठीकु आहे, बाबा चाक थी अचे त पोइ मां बाबा सां पाणे ॻाल्हाईंदुमि। परू, इहो गुल्लू मूंखे 1 नंबर जो बिशनी थो लॻे ऐं ख़बर न आहे त असांजे ॻोठ में अलाए छो थो अचे। केर बि आहे त धारियो, जेको धारियो हूंदो आहे त कॾहिं बि धरती धड़ियुनि जो सॼण न आहे थींदो। मूं इहो ॿुधो आहे त इहो गुल्लू आसपास जे ॻोठनि में चोरी छुपी मंशियात जो धंधो थो करे। इन जे करे ई असांजे ॻोठ जा नौजवान मासूम नशे जा आदी थी विया आहिनि। यार, उनखे भला केरु चवण वारो कोन्हे छा? इन गुल्लूअ खे केरु चए? रेस नादर खान जो यार। ऐं मूं ॿियो इहो बि ॿुधो आहे त हू सालार खान खे मंशियात सप्लाई कंदो आहे। सुल्तान, असांजा दुश्मन धारिया न आहिनि, उन्हनि जे पुठियां असांजे पंहिंजनि जो ई हथु आहे। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता
रेस लाइक़ु कुझु थी पियो त पोइ असांजे ॻोठ जो छा थींदो? मूंखे ॿुधण में इहो आयो आहे त रेस वॾो कोमा में हलियो वियो। अदा इहा कोमा वरी भला नई बीमारी निकिती आहे छा? न अदा, कोमा का बीमारी न आहे, बसि ईअं सम्झ त रेस वॾो हाणे ज़िंदा लाश आहे। चवनि था त रेस सालार खान खे बि गोली लॻी आहे। यार इहा पाण खे ख़बर न आहे ऐं असां ईअं चऊं बि छो, असां त कुझु ॾिठो बि न आहे। ठीकु आहे सुल्तान, हाणे मां हलां थो, मूंखे थोरो कमु आहे। अमा अधे साले नज़र नथो अचे। बाबा बनीअ ते वियो आहे। हाँ, ऐं परू छो मासी, ख़ैर त आहे? घर जे हिक हिक भातीअ जो थी पुछे। ना मां न, मुंहिंजो कंहिंमें कमु कोन्हे। इतां लंघियसि पे न, सो सोचियमि त अधे जी सार लहंदी वञा, सो बसि हेॾां लड़ी पियसि। मासी ख़बर पइजी वई न त तो वारो भाउ घर में न आहे त दर खुलियल अथई, महल सां घर वञ। भले भले, माई ॾाढो तकड़ो थी मूंखे हितां कढी। हा, घर में वेठी बि अकेली निवेकली आहीं। हा, ॿुध को अचणो आहे छा? मासी पंहिंजी ज़बान न संभाले ॻाल्हाए। हाओ, ईअं त चवंदी न, छो जो दाल में त कारो आहे। भली तूं मूंसां कूड़ ॻाल्हाए, मूंखे भली सच न ॿुधाए, वरी सॼे ॻोठ में जेको हुल पियो हले न, ख़बर अथई न हर कंहिंजी वात में छा छा आहे। एतबार आऊं बि कान कंदी हुयसि, पर अॼु त अखियुनि सां ॾिसियो पई वञा, सच आहे, 100% सच। हाणे वञे थी या खणी अचां ॾोई ऐं कयां वठ? अरे हल हल, तूं मूंसां छा मूंखे वठ कंदी? खणी अच ॾोई, मुंहिंजा हथ कोन आहिनि छा? ईअं त आऊं बि वञण वारी कोन आहियां। इहो तो वारो आशिक़ तुर्रम ख़ान त ॾिसी वञा न, पोइ वञे ते साले खे छा ॿुधाईंदसि? हक़ीक़त त ॿुधायांसि न। मासी तोसां त न ॻाल्हाइण ई अजायो आहे। हिकु बाबा खे चवे थी पंहिंजो भाउ, पर उनजी धीअरुनि ते हणे थी इल्ज़ाम। शर्म त तोखे आहे ई कोन। वञ हाणे माल सां वञी घर जी करे, पंहिंजे पुट उन चरे बशूअ जी कर। हल हल, वॾी फिक्र तोखे इन बशूअ जी थी पई आहे। ॻाल्हाए थी मूंसां, न शर्म न हया अथई, ऐं वॾाई उन्हनि जे साम्हूं कर जेके तुंहिंजी ख़बर न हुजे। सुञाणा तोखे आङूठे जॾहिं चोरी, हाणे वरी सही ॻाल्हाइण सिखी आहे। ॿुॾी न थी मरी तूं त। परू वॾेरे सालार न्यापो कयो थी त मूंसां मिली वञ। सालार खान कॾहिं खां वठी वॾेरो थियो आहे? छो वॾेरो लाइक़ु लाॾाणो करे वियो छा? परू तुंहिंजी इहा ज़बान कॾहिं तोखे वॾेरे जे हथां बेइज़तो ज़रूर कराईंदी, इन करे सोचे समझी ॻाल्हाईंदो कर। सालार खान वॾेरे लाइक़ जो मोभी पुट आहे, इन करे सालार खान भी वॾेरो ई थियो। और जेसिताईं पग वॾेरे मोहम्मद लाइक़ जे मथे ते आहे न, त असांजो वॾेरो बि मोहम्मद लाइक़ आहे, त रईस बि मोहम्मद लाइक़ आहे। असां वॾेरे जा हारी आहियूं, सालार जा न। पर हू चई छॾियो, सम्झ लोह ते लीक अची वई। वॾेरनि सां खैस कंदे न त मारजी वेंदी, या अरडाई कॾहिं तुंहिंजो सिर खणंदी। अॼु सम्झायां थो, न त बार बार मां कंहिंखे सम्झाईंदो न आहियां। गौर, अञा मां अहिड़ो पुटु नाहे ॼणियो जेको परूअ खे अड़े करे ॻाल्हाए। तूं माइट आहीं, इन करे लिहाज़ थो कयां, न त कुहाड़ी हणी कंध कपे छॾियां। वञी चओ सालार खे, परू को तुंहिंजो नौकर नाहे जो तुंहिंजे सॾ ते हलियो अचे। परू चई छॾियो, सम्झ लोह ते लीक अची वई। अड़े ॾुखियो थींदे, ॾाढो ॾुखियो थींदे। अड़े हो जॾहिं ॾुखियो थियुमि न, त पोइ ॾिसी वठंदुसि हिन ॻाल्हि खे। अदी तूं ई ॿुधाए त मां छा कयां? अदा सालार चए थो त असीं ज़मीनूं बाबा खां वधीक बहितर तरीक़े सां आबाद करे सघूं था, इन्ही करे हर कोई पंहिंजो पंहिंजो हिसो खणे। नादिर, बाबा साईं अञा ज़िंदा आहे। सालार जो त दिमाग़ ख़राब थी वियो आहे, ऐं तूं हुनजी ॻाल्हियुनि में हरगिज़ न अचिजा। जेसिताईं बाबा साईं ज़िंदा आहे
विरासत कोन थींदी। हाँ हाँ चाहे भाई केड़ियूं दी पट्टियूं पढ़ाए भा के भाजाई मां त नादिर खे सब समझा थी। तू बिनन भाइरन के वेड़ाइण थी चाही पर नादिर सियाणो आ तुझी ॻाल्हियुनि में कोन ईंदो। भाजाई तू हद खां वधंदी पई वञी। तू पंहिंजो घर त तबाह कयो हाणे मुंहिंजो घर बर्बाद करण आई आहीं। पर मां तोखे ईअं कोन करण ॾींदसि। मुंहिंजो अहिड़ो को बि इरादो न आहे। हे मुंहिंजा भाउर आहिनि, मुंहिंजे अखियुनि जा नूर आहिनि। तू असां में विथी न विझ, ख़ामोश रहो। छो चुप कयां? तुंहिंजूं इहे साज़िशूं कॾहिं बि कामयाब न थींदियूं। नादिर तहांजी ज़मीन में तहांजी भेण जूं अखियूं आहिनि। अहिड़ो कुझु बि न आहे। तूं कूड़ ॻाल्हाए रही आहीं। मां त चाहियां थी त हिन घर में सुकून हुजे। बस सुकून त ॾाढो हो हिन घर में, पर तुंहिंजे अचण सां सभु बर्बाद थी वियो। ऐं अञा अलाए कहिड़ी बर्बादी। वारस का ना दे खबर एडो तेज डोड़ंदो तो वनी डंडा खयो खैर ता है। आऊं सुल्तान के कोन छॾींदुसि, कॾहिं बि कोन छॾींदुसि। जीअं माण्हू बंदूकनि सां मारींदा आहिनि, डंडनि सां मारींदा आहिनि ऐं कुहाड़ियुनि सां मारींदा आहिनि, मां सुल्तान खे गन्ननि सां मारींदमि, गन्ननि सां। जीअं गन्ननि मां रस निचूड़े कढबी आहे त मां सुल्तान मां रत ईअं नचूड़े कढंदुसि। कॾहिं बि कोन छॾींदो मांसि, कॾहिं बि न। छो था छा कयो सुल्तान? अधे वॾे सां विढ़ियो आहे, अधे वॾे सां, मुंहिंजे अधे वॾे सां विढ़ियो आहे। मां कोन छॾींदो मांसि। ख़बर अथई अधु मग़ज़ी आहियां, मुंहिंजे मथे में तिॾा तिॾा। भले मां कुझु बि हुजां, गैरत मुंहिंजे मथे ते सुवार थी वई आहे, सुवार थी वई आहे। कोन छॾींदो मांसि। अदा तुम्हारी ॻाल्हि इहा सची आहे। भली तूं गैरत कर, पर जे तूं उन्हनि खे अकेलो किथे हथ अची वे न त असली पुठनि तां खल लाहे छॾींदई। पोइ ठीकु आहे, पोइ ठीकु आहे। भला तूं हींअर वांदो आहीं चाचा वरिया में? न अदा न, मां हींअर वांदो न आहियां। मां हींअर वञा थो कंहिं ज़रूरी कम सां। हाणे सुभाणे अचिजां त गॾिजी हली सुल्तान वारनि खे असली डंडनि जो सटको ॾींदासीं। ठीकु आहे? बची विया हे सुल्तान वारा अॼु मूंखां। न त इन्हनि जा लाश दरियाह में उछलाया हा, दरियाह में चमचनि जी दुआ सां। केड़ा ख्याली पुरा वेठी थी पचाए? तू मूंखे छॾ, तू इहो ॿुधाए त सुबुह खां वठी किथे गुम आहीं? अस्पताल वियोसि, ॿियो वरी केॾांहुं वेंदुसि? पिणे अञा जीअरो आहे? रब पाक बाबा साईं खे वॾी ॼमार ॾींदो। निभागी बाबा साईं खे पिटींदे तोखे शर्म कोन थो अचे? जंहिंजो खाई थी उनखे थी पिटी। मरणो त हर कंहिंखे आहे। मौत नाहे महणो, परणो नाहे गार। चरिया पिणे मरंदो त हीअ सॼी मिल्कियत तोखे मिलंदी न। कॾहिं त पंहिंजे लाइ बि सोचींदो कर। हींअर बाबा साईं न ज़िंदा आहे न मुर्दा। डॉक्टरनि खे ICU में शिफ्ट कयो आहे, पर वरी छा लाइ? पर डॉक्टर इहो चवनि था त बाबा जी इहा हालत केतिरनि ई महीननि ताईं रही सघे थी। परेशान छो थो थी? फिलहाल त सॼी मिल्कियत तोखे मिली वई आहे न। पिणे जे होश में अचण खां पहिरियां जेको ठाहिणो थी ठाहे वठ। मां त चवां थी बनीअ जा 2-3 ॿारहा विकिणी मूंखे दोहरी ठाराए ॾे। तूं कॾहिं कोन सुधरंदीअ। रिढ न ॻिया रबाब वॼाई ते वरिया थिया। उहा ई ॿे सॼियूं मिसालूं मूं ते ई ॾिजाए, पाण कुझु न कजाए। चवां बि त तुंहिंजे फ़ाइदे जे लाइ थी न। इहा दोहरी कड़ी मां क़बर में खणी वेंदमि। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।